जेको ही माज़ूरनि सां सकाफ़ती डे मल्हायो वियो आहे उहो इंतिहाई अहम आहे। हिकिड़ो त ही जेके माण्हू आहिनि मुआशिरे में हिननि खे उन नज़र सां नथो ॾिठो वञे, पर असल में ही मुआशिरे जा बहितरीनु फ़र्द आहिनि जिन में बि उहा साॻी सलाहियत आहे, जिन में साॻी अहमियत आहे। हिननि खे रुॻो तइलीम ऐं तरबियत ऐं हुनर जी ज़रूरत आहे। जेकॾहिं तव्हां उन्हनि जी उहा जेके ज़रूरतूं आहिनि, नीड्स आहिनि, उहे पूरियूं कयो त ही मुआशिरे में जेके असांजा इंसान आहिनि, सॼा इंसान उन खां वधीक कमु करे सघंदा। ऐं दुनिया जे अंदरि ईअं थियो आहे। तव्हां ॾिसो त डिसेबल माण्हू अलाए किथे किथे कहिड़ा कम कया अथनि। उन करे हुकूमत जेको 5% रखियो आहे इहो तमामु थोरो आहे। छो त असां वटि 3 करोड़ माण्हू जेके आहिनि डिसेबल माण्हू आहिनि, डिसेबल माण्हू आहिनि। ऐं ॿियो त हींअर सरहद हुकूमत बाक़ाइदे उन्हनि माण्हुनि लाइ वज़ीफ़ा मुक़ररु कया आहिनि त जीअं उन्हनि खे घर वेठे उन्हनि खे उहो पैसा मिलनि, उन मां उन्हनि जी रोटी रोज़ी हले, उन्हनि जी तइलीम तरबियत हले। त सिंध हुकूमत वटि इलाही फंड पिया आहिनि। जेकॾहिं सिंध हुकूमत हिन शइ ते ध्यानु ॾिए थी त ही माण्हू बहितरीनु नमूने सां, ऐं ॾिसो त दुनिया में हिननि माण्हुनि खे अहमियत मिले थी। इन करे असांजी गुज़ारिश आहे त अॼु जेको ही हिते प्रोग्राम कयो आहे सलमान साहब सदाईं जेका आहे कोशिशि कई आहे। ऐं तव्हां जिते बि ॾिसोसि हिकु सैलानीअ वांगुरु, हिकिड़े फ़ुक़रा वांगुरु, हिकिड़े फ़क़ीर वांगुरु, हिकिड़े इंसान दोस्त वांगुरु हिन सदाईं माण्हुनि खे जेके आहिनि व्हील चेयरूं थियो, उन्हनि जे लाइ वसाइल थियो, कॾहिं कंहिं वटि थो वञे, कॾहिं कंहिं वटि थो वञे, त ही प्रोग्राम करे हुन मैसेज ॾिनो आहे हिते जे उन्हनि माण्हुनि खे त तव्हां हिन मुआशिरे में बराबरी जी हैसियत में आहियो। तव्हां हिन मुआशिरे में उहा ज़िंदगी गुज़ारे सघो था जेका असां आम माण्हू गुज़ारे सघूं था। इन करे हिननि शयुनि जी तमामु अहमियत आहे। ही प्रोग्राम तमामु फ्रूटफुल आहे, अवेयरनेस जे हवाले सां, उत्साह जे हवाले सां, सघ जे हवाले सां। ऐं आउं शाबस थो ॾियां सलमान खे त ही अहिड़ा प्रोग्राम कंदो रहंदो आहे। ताज़ी हिन रैली बि कई जंहिंमें सॼे ज़िले मां माण्हू आया। अॼु उहे माण्हू पिया आहिनि जेके 6 माण्हू आहिनि जिन जो नूर ख़तमु आहे, ऐं अहिड़ा माण्हू जूं हिन दुआऊं खटियूं आहिनि। ऐं उहे माण्हुनि खे रोज़गार न मिलंदो त उहे नाबीन माण्हू जेके आहिनि बिना नूर जे माण्हू छा करे सघंदा। त ही मुआशिरो जेको उन्हनि जी घुर्ज करे थो ऐं ज़रूरत बि उन्हनि खे आहे, नीड्स बि उन्हनि खे आहे। बाबा इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे, बैतुल माल आहे, ज़कात फंड आहे, उन मां चङा भला खाइनि पिया, बाक़ी हिननि माण्हुनि जो हक़ कोन्हे। इन करे हिननि माण्हुनि खे उन शयुनि जूं घुर्जूं पूरियूं कयूं वञनि ऐं उन्हनि खे मेंटेन कयो वञे जीअं हू बि हिते बहितरीनु ऐं इज़त वारी ज़िंदगी जी सघनि।